इहा ॻाल्हि कमज़ोर दिलि वारे माण्हुनि लाइ कान आहे। हुननि माण्हुनि लाइ आहे जेके ठीकु थियणु चाहींदा आहिनि। मां सम्झंदी आहियां। मां सालनि ताईं पंहिंजे दुखनि में हुयमि। मूं में करवाहट हुई। मूंखे पंहिंजे पीउ सां सख़्तु नफ़रत हुई। मां हुन खे हर कंहिं हाल में कोशिशि कंदी रहियसि। मूंखे पाण ते दया ईंदी हुई। मां उदास हुयसि। मुंहिंजो परिवार ख़ुशि मनाईंदो हुयो। हिन करे मां ठीकु थियण जो फ़ैसिलो कयो। मां पंहिंजो जीवन दुखी थी करे न गुज़ारींदमि। मां ठीकु थी वेंदमि। मां बिल्कुलु अलॻि आहियां। डपु थींदो आहे। मतिलबु मां पहिरें जहिड़ी कान आहियां। तव्हां ॿुधायो, तव्हां मां केतिरा माण्हू पहिरें जहिड़ा कान आहिनि? प्रभु ज़िंदा आहिनि। ॿिए कंहिंजी मदद करे पंहिंजे लाइ सुठो कयो। कहिड़ी बि तरह जी सेवा कयो, छोकी उहो तव्हांजी मदद कंदी आहे तव्हांजो ध्यानु हटाइण में। पंहिंजे मथां जेको बि थी सके उहो कयो ताकी तव्हांजो पाण तां ध्यानु हटिजी वञे हिकदम सां। पोइ पाण खे परमेश्वर जे हवाले करे छॾियो। पंहिंजे जीवन जी ज़िमेदारी पवित्र आत्मा खे ॾेई छॾियो ऐं इहो तय कयो कि तव्हां जाणी बुझी करे फल जो बिज बोईंदा ॿिए कंहिंजे आसीस सां। गलिलिया 6:9-10 जी तरफ़ां हलो। असां भले कमु करण जे हिसाब खे छॾियूं, छोकिणि असां ढिला न थियूं त ठीकु टाइम ते कटणी कटींदासीं। हिन करे जेतिरो टाइम या मौक़ो मिले सभिनीनि सां भलाई कयो। असां सिर्फ़ न हुन लाइ भलाई कंदासीं, बल्कि कुझु अहिड़ा कम कंदासीं जंहिंजे करे उन्हनि जो आत्मिक भलो ऐं लाभ थिए। अॻिलो वाक्य मुंहिंजे लाइ जीवन बदिलण वारो आहे। विशेष करे असांजे भावनाउनि लाइ आहे जेके तव्हांजी तरह परमेश्वर जे परिवार जा आहिनि। असांखे जाणी बुझी करे उन जो भलो करणो ई आहे। हिन जो मतिलबु इहो आहे असांखे रोज़ वेही करे सोचणो आहे कि मुंहिंजे साम्हूं 2 ॻाल्हियूं आहिनि या 2 रस्ता आहिनि। मां सॼो ॾींहुं सोचींदी आहियां तव्हांजे बारे में, तव्हांजी इच्छाउनि जे बारे में, पंहिंजी ज़रूरतुनि जे बारे में कि सभु छा नथा कनि ऐं मां हुन लाइ छा करण जी आशा थी कयां ऐं जीवन मुंहिंजे प्रति केतिरो अन्याय कयो आहे। या मां जाणी बुझी करे उन्हनि जे बारे में सोचियां पई। तव्हां मां हर कोई ख़बर रखंदो आहे कंहिंखे जंहिंजी उन जी मदद करे सघंदो आहे, जंहिंजे प्रोत्साहित करे सघंदो आहे, जंहिंजे जीवन में ख़ुशियूं भरे सघंदो आहे। अगरि तव्हां के ॿिए खे न सुञाणींदा आहियो त पोइ तव्हां ॿिए कंहिंखे ॻोल्हियो। तव्हां खे अॼु पंहिंजे समाज में वधीक परे न वञणो पवंदो ऐं उदास परेशान माण्हुनि लाइ जेके तव्हां ख़ुशि करे सघंदा आहियो। तव्हां मूंखे ॿुधायो न, तव्हां स्वाटी थी करे पंहिंजे बारे में सोचियो आहे? अॼु हिते जाम पवित्र माण्हू आया आहिनि। मुंहिंजो छा थींदो? ठीकु चयो तव्हां। थिसोलियन 5:15 में कोई कंहिंजी बुराई जे बदिले बुराई न करे। हिन जो मतिलबु इहो आहे कि तव्हां पंहिंजे दिलि दुखाइण वारनि सां माफ़ कजो, बल्कि तव्हांखे उन लाइ प्रार्थना करणी आहे। हुननि लाइ गंदी ॻाल्हियूं बि न करणी आहे। चाहे परमेश्वर तव्हांखे इहो करण लाइ चयो, तव्हांखे शायदि उन्हनि खे आसीस करण जो मौक़ो मिलियो हुजे। ज़रा सोचियो तव्हांजे शरीर खे हिन में केतिरी तकलीफ़ थींदी। असां के दुखी करण वारे माण्हू खे आसीस था कयूं ऐं इहो चऊं था ॿियनि माण्हुनि खे इहो न ॿुधाए करे कि हुननि छा कयो आहे। जॾहिं उन्हनि जो नालो न ख़राबु थींदो आहे, ॾाढी कठिनाई थींदी आहे चुप रहणु, सुठो थियणु। जॾहिं कोई तव्हांजो दिलि दुखाईंदो आहे, हुन जी बुराई जे बदिले बुराई न करे पर सदा भलाई करण लाइ तयारु हुजणु खपे। जेसिताईं तव्हांखे विस्तारित बाइबल आहे त कोशिशि कयो कि तयारु हूंदव ऐं इर्द गिर्द न घुमंदव। तत्पर थियण जो मतिलबु थींदो आहे अॼु सभु सुठो थो थिए। अॼु हर कोई जाम ख़ुशि थियो आहे। अच्छा, हिकु कारण थींदो आहे असांजे एतिरे असुलियत थियण जो। पर असांखे अगरि ठीकु थियणो आहे त असांखे पूरी ज़िमेदारी वठणी आहे जीअं असां आहियूं। मां ग़लति वर्ताव कयो छोकी मुंहिंजी ग़लति परवरिश थी।
मुंहिंजो शोषण थियो हुयो ऐं मां कॾहिं चालाकियूं ऐं काबू जे अलावा कुझु न ॾिठो आहे। इन करे मुंहिंजो इहो सुभाउ थी वियो आहे ऐं मां बि चालाकियूं ऐं काबू करणु लॻी आहियां। आख़िर में मूंखे बहाना बंदि करे इहो चवणो पियो, ॾाढो थी वियो। मूंखे ख़बर आहे मां अहिड़ी आहियां, हुननि खे उहा ई तरह रहण जो बहानो न ठाहे सघंदी आहियां। हिन करे मूंखे सभिनीनि बहाननि जो त्याग करणो आहे। हिननि मां हर हिकु शइ लाइ जंहिंजे लाइ मां ॻाल्हायां थी जाम साल लॻंदा, छाकाणि त जीअं परमेश्वर असांखे ॿुधाईंदा आहिनि कि छा करणु सही आहे, हिन जो मतिलबु इहो कान आहे कि असां उहो सभु कंदा आहियूं। असां कई दफ़ा उन जी आसे पासे घुमंदा आहियूं ऐं पोइ चवंदा आहियूं परमेश्वर सही आहे। मां ॿुधाइणु चाहींदी आहियां कि परमेश्वर बसि इहो चयो कि पंहिंजे मथां दया करणु बंदि कयो, ऐं मां पंहिंजे मथां दया करणु बंदि करे छॾियो आहे। पर हुन हिन तरह कमु करणु बंदि करे छॾियो आहे। पर हुन हिन तरह कमु न कयो हुयो। पर तव्हां उन ई हाल में रहंदा आहियो जेसिताईं तव्हां हुन जे लाइ परमेश्वर जी आज्ञा नथा घुरियो ऐं हुन खां बची नथा सघो। तव्हां रस्ते खे नंढो या वॾो करे सघंदा आहियो। कुझु माण्हू सोचींदा सुठो आहे कि तव्हां मुंहिंजी माउ न आहियो। यादि रखो, मां तव्हांखे एतिरो प्यार कंदी आहियां कि मां थोरी देरि तव्हांजी नाराज़गी सहन कंदमि ऐं उहा तव्हांखे हुन हालतुनि मां ॿाहिरि कढी सघे जंहिंमें तव्हां फाथल आहियो। हालेलुया। असांखे गुस्सो अची वेंदो आहे जॾहिं कोई सच ॿुधाईंदो आहे। मां पाण सां गॾु थियल शोषण जो सामनो नथी कयां। जॾहिं मां पंहिंजे पीउ जो घरु त्यागियो हो, मां सोचियो हो कि मां समस्या खे पुठियां छॾे छॾियो आहे, पर मां हुन खे पाण सां गॾु वठी आयमि। उहो मुंहिंजे वीचारनि में आहे, मुंहिंजी ॻाल्हियुनि में हुई। मां बसि गिरजे वेंदी हुयमि, घरु ईंदी हुयमि, मां बसि गिरजे वेंदी हुयमि, घरु ईंदी हुयमि। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो कि तव्हांखे सलाह करण जी ज़रूरत आहे, मां हुन जे ख़िलाफ़ु आहियां। इलाही सुठी सलाह ॾियण वारा आहिनि। शोषण थियो हुयो, हुन किताबु लिखी हुई। देव मुंहिंजे लाइ हिकु किताबु वठी आया। मां उहो ॿिए ॾींहं ते खोली हुन जी आखाणी पढ़णु शुरू कई। उहा बिल्कुलु मुंहिंजी कहाणी वांगुरु हुई। कुझु ॻाल्हियूं जेके उन ॿुधायूं, उन में जेकी हुन जे पीउ हुन सां गॾु कयो, उहो सेम हुयूं जेके मां दवा पई कई हुई। मां हुन जे बारे में सोचियो ऐं किताबु फिटी करे छॾियो ऐं चयो त मूंखे हीअ किताबु न पढ़णी आहे, हिन में समस्या आहे। शायदि हुते कोई किताबु हुजे जंहिंजी हुनखे ज़रूरत आहे। पवित्र आत्मा मूंखे चयो त आराम सां, प्यार सां, जाम थी वियो, जाम थी वियो। शायदि अॼु परमेश्वर मुंहिंजे ज़रिए कंहिं माण्हू खे कुझु चयो आहे त जेके माण्हू टीवी था ॾिसनि, जाम थी वियो। हाणे बसि कयो। असांखे बंदि करिणो आहे चिड़चिड़ोपन, असुरक्षित ऐं बुरो मञणु ऐं हर दफ़े पंहिंजी मनाइणी थियणु, चालाकी द्वारा हर हालत में काबू करणु ताकी असांखे दुख न थिए। उहो टाइम अची वियो आहे सुठी ज़िंदगी जीअण। उहो टाइम जीअण जो टाइम अची वियो आहे जेको तव्हांखे ॾियण लाइ येशू मरियो हो, ऐं अहिड़ा माण्हू जाम आहिनि जेकी हुन लाइ इच्छा हुई। आमीन। हाणे बसि कयो। मां तव्हांखे कुझु ॿुधायां थी। जॾहिं पवित्र आत्मा मूंखे पंहिंजे कब्ज़े में कयो, ध्यानु ॾियो, गिरजे में वञणु ऐं सचे मसीह थियण में फ़र्क़ु थींदो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां गिरजे ते तेसिताईं पंहिंजे सर ते वेहंदा आहियो जेसिताईं तव्हांखे पुठियां में सूरु नथो थिए ऐं तव्हां असां जेतिरो ज्ञान वठंदा आहियूं ओतिरो आज्ञाकारी न ठहंदा आहियूं। असांखे माफ़ करण लाइ बाइबल जो केतिरो अध्ययन करणो पवंदो आहे, तॾहिं वञी करे असां हुन ते अमल कंदा आहियूं।
ॾिसो, इहो मुश्किल आहे, इहो कठिन आहे, ॾाढो कठिन आहे। मां ॿुधायां थी छा मुश्किल आहे। नफ़रत, करवाट, नाराज़गी ऐं माफ़ करणु कठिन कान आहे। इहो फ्री आहे, माफ़ करणु। परमेश्वर तव्हांखे दुश्मन खे माफ़ करण लाइ न चयो आहे, उहे तव्हांखे पंहिंजे लाइ माफ़ करण लाइ चवंदा आहिनि। आमीन। उहे तव्हांखे पंहिंजे लाइ इहो सभु करण लाइ चवंदा आहिनि कि उहो चवंदा आहिनि कि तव्हां आज़ादु थियो, हुननि खां नफ़रत कयो ऐं उन्हनि सां गॾु चओ। पाण खे रोज़ दुखी न कयो, बुराई जे बदिले बुराई न कयो, पर भलाई कयो। हमेशा बुराई जे बदिले भलो करणो आहे, इहो ई सोचियो। मां शैतान खां बदिलो वठंदमि जेको हुन मूंसां गॾु कयो आहे। मां पंहिंजे पासे अचण वारे हर माण्हूअ खे आसीस ॾियण वारो आहियां। तव्हांखे सच जो सामनो करणो आहे ऐं कंहिं ॿिए खे लाइ न करणो आहे जंहिंजो तव्हांखे सामनो करणो आहे। जीअं मां देव जे बदिलण लाइ प्रार्थना पई कयां त परमेश्वर चयो त देव समस्या कान आहे। पोइ अॻिले 3 ॾींहंनि ताईं परमेश्वर मूंखे ॾेखारियो त मूंसां गॾु हिकु घर में रहण वारो मुश्किल कान। मूंखे जाम धको लॻो हो ऐं पोइ मां 3 ॾींहंनि ताईं रोईंदी रहियमि। मां सच में बुरे हाल में हुयसि। परमेश्वर जो धन्यवाद आहे कि हुन मूंखे हिकु धर्म पढ़ाई, सुठो सुभाउ, समझदार मुड़ुसु ॾिनई। मूंखे ख़बर आहे तव्हां मां कई लाइ मुश्किल हूंदो आहे परमेश्वर सां वेही करे ॻाल्हि करणु, उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधणु जेको उहो ॿुधाइणु चाहिनि था ऐं असांखे ॿिनि ॻाल्हियुनि चवनि था प्यारु आहे। हुननि खे असां सां प्यारु आहे ऐं उहे असांखे प्यारु कंदा आहिनि। इन करे उहे असांखे सच ॿुधाईंदा आहिनि। पर पवित्र आत्मा खे ख़बर आहे असां कॾहिं सच ॻाल्हाइणो आहे। तव्हां 14 में पढ़ंदा, यीशु असांखे चयो आहे, जॾहिं मां वेंदसि त तव्हांजो हाल सुठो थींदो, छाकाणि त जॾहिं मां वेंदसि तव्हांजे लाइ तसल्ली वारे खे मोकिलींदमि, पवित्र आत्मा जे हिकु आत्मा जे रूप में। उहे हिकु ई टाइम ते जाम जॻह ते कमु करे सघंदा आहिनि। पवित्र आत्मा तव्हांजो मार्गदर्शन कंदा ऐं पूरे सचे दिलि सां तव्हांजो मार्गदर्शन कंदा। चाहे उन्हनि में तकलीफ़ हुजे, उहे असांजे बर्दाश्त जे ॿाहिरि हूंदी आहे। परमेश्वर असांजे मथां वधीक तकलीफ़ अचणु न ॾींदा आहिनि जेतिरो असां सहन न करे सघूं, पर हर समस्या सां गॾु उहे ॿाहिरि निकिरण जो रस्तो बि ॾींदा आहिनि। पवित्र आत्मा हिकु सजण रूप आहे। उहो हिकु दयालु आहिनि जेके मुंहिंजी जीवन जी समस्या खे ॿाहिरि फिटी कंदा, थोरो थोरो करे। उन्हनि सभु कुझु हिकु दफ़े में ई न प्रकट कयो हुयो ऐं अॼु बि प्रकट कनि पिया था ऐं ॿुधाइनि पिया था असांखे। मूंखे विश्वास आहे कि मां परमेश्वर सां गॾु सहयोग कंदमि। मूंखे इहो पसंदि आहे, मूंखे बदिलणु पसंदि आहे। तव्हां ॿुधो था न, उन्हनि ॾींहंनि में मूंखे उहो करणु न ईंदो हुयो। हिन करे परमेश्वर मूंखे जेको बि सेखारियो हुयो, ॾेखारियो हुयो, मां 3 ॾींहंनि ताईं रोआं पई। मां दुनिया जी सभिनीनि खां बुरी माण्हू आहियां। मूंखां किनो कोई कान आहे, शर्तिया परमेश्वर सोचींदा हूंदा। मूंखे कॾहिं अक़ल ईंदी। हाणे मां इहो करणु बंदि कयो आहे। परमेश्वर मूंखे ॿुधायो आहे कुझु ग़लतियूं ॿुधाए सघंदा आहिनि। मूंखे इहो न ॿुधायो कि मां मूर्ख आहियां, पर मां बुरो महसूसु न कंदमि। मां चवंदी आहियां, अच्छा हुन जे पुठियां लॻंदो आहे। हुन खां मुक्त थींदा आहिनि। मां तव्हां सां गॾु आहियां। परमेश्वर अचो आज़ादगी वठूं। मुंहिंजो मतिलबु आहे कि अॼु असां प्रार्थना था कयूं कि मां चाहींदी आहियां कि मुंहिंजे जीवन में तव्हांजी मर्ज़ी हले। पंहिंजी मर्ज़ी हलाइण लाइ मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे ऐं तव्हांखे जेको करिणो आहे तव्हां उहो कयो, छाकाणि त मूंखे ख़बर आहे मुंहिंजे द्वारा सहन कयल हर नई ॻाल्हि कठिन हूंदी आहे। मुंहिंजे जीवन में आज़ादी थींदी आहे ऐं मुंहिंजे छातीअ में वॾोतरी थींदी आहे। मुंहिंजे आनंद में वॾोतरी मुंहिंजे लाइ कठिन मुश्किल हूंदो आहे ऐं मंज़िल ताईं पहुचणु मुंहिंजे लाइ मुश्किल हूंदो आहे। ऐं पोइ बि जिते मूंखे माण्हू जी परवाह थींदी हुई, मां असुरक्षित हुयसि। हिन करे मूंखे दोस्तनि खे ख़रीद करण जी कोशिशि हुई। मुंहिंजा दोस्त सुठा हुया, पर हुननि मूंखे जाम दुख पहुचायो ऐं पोइ हुननि खे 3 साल भुलण में लॻा।
पर परमेश्वर मुंहिंजी भलाई लाइ इहो सभु कयो। उन्हनि मूंखे हुन माण्हुनि जी कमज़ोरी ॾेखारी। हिननि करे मां हुन माण्हुनि जी आत्मविश्वास हासिल कयो ऐं इहो कठिन हुयो, मुश्किल ऐं दर्द बि थींदो हुयो। मां दर्द सहन कयो, हेॾो दर्द सहन कयो जंहिंजो कोई हद ई न हुई। पर शुक्र आहे कि अॼु मां आज़ादु आहियां। मां माण्हुनि खां प्यार कंदी आहियां, पर मां बर्बाद न थियणु ॾींदसि अगरि उहो मूंखे निराश कंदा। माण्हुनि जी घटि में घटि ॻाल्हियुनि खां मां हैरान थी वेंदी आहियां। कोई पुछंदो, छा तव्हांखे इहो विश्वास आहे? हा, मां विश्वास कंदमि। अफ़सोस, केतिरा माण्हू सम्झनि था कि मां छा थी चवणु चाहियां। हलो जल्दी जल्दी अॻियां वधूं था। ऐं एतिराज़ त कान अथव? जॾहिं उहो दर्दनाक हुजे हा त मज़ो न। इहो ज़रूरी संभव आहे। ओह न, मां हिन लाइ तयारु न आहियां। जेनेसिस 16:8-9 में हे सारे जी लोडी हाज़िर आ, तूं किथे अचें थी ऐं तूं किथे वञे थी? हुन चयो त मां पंहिंजे सभिनीनि सारे जे साम्हूं भॼी थी वञां। यहोवा जे दूत हुन खे चयो, पंहिंजे स्वाभिमान वटि वञ, विनम्रता वटि हली हल ऐं हुन जे वस में हुज। बाइबल में असां पढ़ी सघंदा आहियूं कि कई माण्हू भॼाया हुया। जीअं माण्हू बाइबल जे अनुसार उहो मिस्र मां भॼी वियो, इहो कान लिखियो हुयो। परमेश्वर हुन खे मिस्र छॾण लाइ इहो चयो हुयो। 40 सालनि खां पोइ परमेश्वर हुन खे मिस्र में वापसि घुरायो। चओ, सारे हाजिर खे इब्राहिम खे ॾिनई ऐं पोइ चई, ॿी ज़ाल ते तौर ते, छो त उहा पाण मां न ठही सघंदी हुई। हुन खे हिकु वीचार आयसि कि अगरि उहो पंहिंजी लोड़ी पंहिंजे मुड़ुस खे हवाले कंदी त उहो हुन जे द्वारा मां थी वेंदी। न न न न न, सारे जाम जी दुखी थी वई ऐं हुन सां गॾु ग़लती थी वई। हिन करे हाजिरा में भॼी वई। पर हाजिरा सुख ग़लति हुयो। जाम दफ़े परमेश्वर हुन खे अहिड़े माण्हूअ सां गॾु ॾिठई जेके असां सां गॾु कठोर हूंदा आहिनि। असल में उहो असांखे सुठो ठाहींदा आहिनि। ऐं कॾहिं वक़्तु सही न हूंदो आहे त परमेश्वर असांखे इस्तेमालु कंदा आहिनि। केतिरनि जीवन में हिन वक़्तु काई घणाई थिए पई। हिकु ॻाल्हि यादि रखो, पर तव्हां हुन खां परे वेंदव त माण्हू तव्हांखे पड़ोस में मिली वेंदव। तव्हां पंहिंजी नौकरी छॾे करे ॿी नौकरी ॻोल्हे सघंदा आहियो। नए कम ते तव्हांखे अहिड़ा माण्हू मिलंदा। जॾहिं परमेश्वर तव्हांखे ॿिए शइ जे पुठियां लॻाईंदा आहिनि त हुन खे पूरो कंदा आहिनि। हिन करे भॼण सां तव्हांजो भलो न थियण वारो आहे। परमेश्वर योना खे चयो, निनवे खे वञी करे हुन जे अॻियां जो प्रचार कयो हुयो, पर उहो हुन दिशा में तिर्शीश जी तरफ़ हली वियो, छाकाणि त उहो निनवे न वञणु चाहींदो हुयो। उहो हिकु जहाज ते चढ़ी वियो, छाकाणि त परमेश्वर जी इच्छा कान हुई। उहो भयानक तूफ़ान में फासी पियो। जहाज वारे माण्हू हुन खे ॾिठो, हिकु वेल हुन खे निकिली वई। 3 ॾींहं 3 राति हुन पेट में गुज़ारे। आख़िर में हुन हार मञी। परमेश्वर हुन खे ॿाहिरि कढियईं। तॾहिं हुन जे पेट सिर ते समुंड जा पेर उगी विया हुया। योना ॿुधे थो, प्रभु चवनि था, निनवे वञे छा तूं? कोई मूंसां सहमत आहे? हालेलुया। इज़ाइज़बेल खे भॼायो। उहो हिकु पेड़ जे हेठां वेठो हुयो। उहो मरणु चाहींदो हुयो। इहो ॾिठई त उहो ॾींहुं अची वियो। मथे ऐं हेठि परमेश्वर हुन खे आराम ऐं टिक जी दवा ॾिनई ऐं चई, हाणे वञ वापसि जितां तूं आयो आहे। ऐं उहो करे जेको तोखे मां करण लाइ चयो हुयो। भॼण सां कुझु न थींदो। मुश्किल हालतुनि में भॼी करे तव्हांजो कुझु न थियण वारो आहे। तव्हां हिन करे हुन खे टालींदा आहियो। इहा ॻाल्हि मुश्किल वारी न आहे। हाणे ॾिसो, मां 65 साल जी आहियां। मूंखे इहो सभु करण लाइ 40 साल लॻी विया आहिनि। तव्हांखे मूंसां ज्ञान थो मिले, हिन करे पसंदि करणु सिखो। मां तव्हांखे दर्द सां मुक्त कराए सघंदी आहियां। आमीन। ॿिए दफ़े समस्या जो सामनो थियण करे अगरि तव्हां भॼंदव त यादि कजो, जोइस, मां तव्हांखे चयो त तव्हां वापसि पहुची वेंदव। भॼो न। ॿाहिरि निकिरण लाइ विच जो रस्तो ज़रूरी आहे। ॿियनि माण्हुनि खे माफ़ कयो। जे तव्हांजो दिलि दुखी कयो आहे, पाण खे बि माफ़ कयो। हिन जे बारे में मां वधीक न चवंदमि। तव्हां माफ़ करण वारा जाम संदेश ॿुधा आहिनि, क़रीब 20 ॿुधा हूंदा।
वीह ॿुधा हूंदा पर अमल न कंदा हूंदा त माफ़ कयो। उथो हाणे। तव्हांखे ख़बर न इहो केतिरो मुश्किल आहे। चुप कयो। प्रभु जी माया। तव्हां परमेश्वर खे प्रेम कंदा आहियो। अगरि कंदा हुयव त हिते न अचो हा। उनजी इच्छा जे हलण ॾियो। परमेश्वर जेको चवनि था असांजी भलाई लाइ था चवनि। उहो असांखे उहो करण लाइ था चवनि जेको उन्हनि खे पसंदि कंदा आहिनि। उहे चाहींदा आहिनि कि उहे पसंदि थियनि। माफ़ कयो। गुस्सो न कयो। पंहिंजी जीवन में अणबण कढो। शांत थियो ऐं परमेश्वर ते विश्वास कयो। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो, तव्हांखे उन सभु माण्हुनि जे साम्हूं न बीहणो आहे जेके तव्हांखे परखनि था। तव्हांखे परमेश्वर जे साम्हूं बीहणो आहे ऐं हिसाबु ॾियणो आहे। हिन करे तव्हांखे हिकु ॻाल्हि जो ध्यानु रखणो पवंदो त तव्हां ऐं ईश्वर जे विच में सभु ठीकु ठाक आहे ऐं तव्हांखे परिपूर्ण थियणो आहे, हिकदमि ठीकु ऐं स्वस्थ थियणो आहे जीअं यीशु चाहिनि था। दोष लॻाइण बंदि कयो ऐं अॻियां वधो। ओ दोष दोष दोष। सराय इब्राहिम ते दोष लॻायो। इब्राहिम सराय ते। आदम ईव ते ऐं ईव शैतान ते। अगरि तव्हांखे दोष ॾियणो आहे त शैतान खे ॾियो। हिकु ॻाल्हि, मुंहिंजो पीउ मूंखे दुखी कयो छाकाणि त उहो पाण दुखी हो। दुखी माण्हू ॿिए खे बि दुखी कंदा आहिनि। तव्हांखे कुझु हासिल न थींदो उन माण्हुनि ते गुस्सो करे करे जे तव्हांखे दुखी कयो आहे। घणेई दफ़ा उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे कि उहो तव्हांखे दुखी था कनि। तव्हां केवल उन वक़्तु उन समस्याउनि जे रस्ते में अची विया आहियो। इहो सच आहे। मूंखे विश्वास कान आहे कंहिंखे कोई दुखी करे सघंदो आहे। पर वधीक माण्हू पाण खां ई दुखी हूंदा आहिनि। दुनिया में दुखी माण्हुनि जी कमी कान आहे जेके पाण खे बि न सुञाणींदा आहिनि ऐं परमेश्वर जे प्रेम खे बि न सुञाणींदा आहिनि ऐं उहो कष्ट सहन था कनि। रोमियो 12:21 जे अनुसार भलाईअ खे बुराई सां खटियो। मां पहिरें बि चयो हुयो, जेतिरो थी सघे माण्हुनि जो भलो कयो। केतिरा माण्हू इहो सम्झंदा आहिनि। जे अगरि तव्हां न सम्झंदव त सफल न थींदव। पंहिंजी समस्याउनि जे विच में ॿिए कंहिंजी मदद कटणी आहे ऐं आसीस थियो। पंहिंजो जीवन पवित्र आत्मा जे हवाले करे छॾियो। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो कि तव्हांखे सलाह करण जी ज़रूरत आहे, मां हुन जे ख़िलाफ़ु आहियां। इलाही सुठी सलाह ॾियण वारा आहिनि, पर मूंखे ईमानदारी सां चवणो पवंदो त तव्हां 40 सालनि खां सलाह था वठो पर ज़रूरु कुझु गड़बड़ आहे। या तव्हां कंहिंखे जाम पैसा ॾींदा आहियो जेकी तव्हांजी ॻाल्हि ॿुधे। परमेश्वर तव्हांजी ॻाल्हि फ्रीअ में ॿुधंदो आहे। आमीन। पवित्र आत्मा तव्हांजी नस नस खां वाक़िफ़ आहे। हुनखे ख़बर आहे तव्हां हुन जे सच खे कंहिंमहिल सम्झंदव। उहे तव्हांखे मनोवैज्ञानिक, सलाह ॾियण वारा, मार्ग ॾेखारण वारा। मां अॼु तव्हांखे चैलेंज थी कयां, पंहिंजो जीवन पवित्र आत्मा जे हवाले करे छॾियो। तव्हां सचे दिलि सां चओ कि मां पाण खे तुंहिंजे हवाले करे छॾियो आहे। मूंखे कान ख़बर आहे कि मूंखे छा थींदो। मुंहिंजो विश्वास आहे मां हिकु फ़ैसिलो कयो आहे। मां अॼु ठीकु थियण वारी आहियां ऐं जंहिं तव्हां कुझु सुठो कमु कयो आहे उहो हुनखे पूरो करण जी क़ाबिल आहे। आख़िर ताईं वठी वेंदो। परमेश्वर पाण तव्हांखे थोरो सम्झण तकलीफ़ खां पोइ तव्हांखे परिपूर्ण ठाहींदा ऐं पोइ चवंदा कि तव्हां जेको बि कयो, सभिनीनि खां ज़रूरी आहे कि तव्हां जीवन जो आनंद वठो। जॾहिं परमेश्वर तव्हां सां गॾु आहे, तव्हांजे जीवन जी समस्या जे बारे में निपटनि था, अॻियां वधी करे पंहिंजे जीवन जो आनंद वठो। तव्हांजो कोई फ़ाइदो कान आहे। पंहिंजे जीवन जो आनंद वठो। परमेश्वर खे धन्यवाद कयो कि उहे तव्हांजे जीवन में कमु था कनि। उन्हनि जो धन्यवाद कयो तव्हांजा पाप था ॿुधनि। धन्यवाद कयो तव्हां महसूस था कयो। धन्यवाद कयो पवित्र आत्मा खे महसूस था कयो। सच थी चवां, बिल्कुलु सच थी चवां, मूंखे हर ग़लती ॿुधाईंदा आहिनि।
मूंखे पहिरें हिन खां जाम चिढ़ लॻंदी हुई। हाणे ख़ुशि आहियां ऐं महसूस थी कयां पवित्र आत्मा मूंसां गॾु हूंदी आहे। तव्हां मुंहिंजो न, अॻियां वधण जी कोशिश कयो। आमीन। मुंहिंजी प्रार्थना आहे कि अॼु जी शिक्षा तव्हांखे आज़ाद करे प्रोत्साहित कंदी, हर हुन शइ लाइ परमेश्वर सां गॾु अॻियां वधाईंदी। फिलिपियंस 3:13 में पौलुस प्रेरित चयो आहे, मां जेके ॻाल्हियूं पुठियां चई वई आहिनि हुननि खे भुलिजी करे अॻियां जी ॻाल्हियुनि जे तरफ़ां वधीक ध्यानु ॾियो। तव्हांखे सम्झणी ऐं मदद कंदियूं। सुठो आहे त तव्हां सम्झी सघो। असांखे फ़ोन कयो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।